बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारेजो। अॼु असां क्लास 7 जी समाजी ब्याज जे यूनिट 1 जे बाब ॿियो यानी ईरान जंहिंजो 500 क़िबल मसीह खां 500 ईस्वी ताईं जे अरसे वारो जेको चैप्टर आहे उन जी मुकमल मश्क ते गुफ़्तगू कंदासीं ऐं उहा मुकमल मश्क हल कंदासीं। साथियों, जेको बाब ॿियो आहे ईरान 500 क़िबल मसीह खां 500 ईस्वी ताईं, उन जो सभ खां पहिरियों जेकॾहिं स्टूडेंट लर्निंग आउटकम जेके इन लेसन जा इन चैप्टर जा जेके हासिलात आहिनि उन्हनि जे बुनियाद ते जेको पहिरियों सवाल बणिजे थो उहो आहे ईरान जो पुराणो नालो छा आहे। जवाब, ईरान जो पुराणो नालो फारस आहे। ऐं इन जो सवाल नंबर ॿियो थो थिए त ईरान ते मुख़्तसिर नोट लिखो। हाणे इन जे जवाब में असां चवंदासीं त ईरान हिकु मुस्लमान मुल्क आहे जेको विच एशिया, ॾखिण एशिया ऐं विच ओभर जे अरब रियासतुनि जे चौवाटनि ते मुश्तमिल आहे। उन जी अहम बिहक जे करे ईरान हमेशह तारीख़ में हिकु ख़ासि हैसियत रखंदो आयो आहे। ईरान खे हिकु लोणियाठी सहरा, हिकु सनड़ी डिघी कैस्पियन समुंड सां मिलंदड़ सामूंडी पटी आहे। घणे भाङे ईरानी माण्हू मथां पट ते रहनि था जेको मुल्क जे विच तां गुज़रे थो। सवाल नंबर 3 आहे साइरस केरु हुयो। जवाब, साइरस हिकु फारस यानी ईरान जो बादशाह हो जंहिंमें बहितरीन फौजी जूं सलाहियतूं हुयूं। उन हिकु सल्तनत खे संभालियो जंहिंजी ड्रेग 2000 मीलनि ताईं सिंधु दरिया जे ओलह खां अनातोलिया जे ओलह ताईं पकड़ियल हुई। हिन पंहिंजी फ़ौज जी मदद सां 550 क़िबल मसीह खां 539 क़िबल मसीह ताईं फतहनि मथां फतहूं हासिल करे हिकु शहनशाह क़ाइमु कई। सवाल नंबर 4 इन बाब जो बणिजे थो त साइरस हिकु फातह जी सूरत में फतह कयल माण्हुनि सां कीअं पेश ईंदो हो। जवाब, साइरस हिकु फातह जी सूरत में फतह कयल माण्हुनि सां तमामु शफ़ीक ऐं सहप वारो रवैयो इख्तियार कंदो हो। हुन में हुकूमत हलाइण जूं बहितरीन सलाहियतूं हुयूं। साइरस मक़ामी रस्म रिवाज मज़हबनि खे मान ॾींदो हो, इबादगाहनि खे तबाह बर्बाद करण बदिरां उन्हनि जो एहतराम कंदो हो। साइरस त उहो बादशाह थी गुज़रियो आहे जेको पंहिंजी शहनशाह जे दौर में ग़ुलामी खे पसंदि न कंदो हो। साइरस यहूदियुनि खे यरूशलेम वापसि अचण जी पिण इजाज़त ॾिनी हुई। सवाल नंबर 5 आहे 490 क़िबल मसीह खां 479 क़िबल मसीह ताईं ईरानियुनि ऐं यूनानियुनि जे विच में विढ़ियल जंगुनि जी फ़हरिस्त तयारु करियो। जवाब आहे 490 क़िबल मसीह खां 479 क़िबल मसीह ताईं ईरानियुनि ऐं यूनानियुनि जे विच में विढ़ियल जंगुनि जी लिस्ट हेठि ॾिनल आहे। नंबर पहिरियों मारिथन जी जंग जेका 490 क़िबल मसीह में विढ़ी वई। ॿी आहे थर्मोपाइल ऐं आर्टिमिसियम जी जंग जेका अगस्त 480 क़िबल मसीह में विढ़ी वई। टीं आहे सिलेमियन जी जंग जेका सेप्टेंबर 480 क़िबल मसीह में थी। ऐं चौथीं आहे पिलाताया ऐं मीकाइल जी जंग जेका जून 479 क़िबल मसीह में विढ़ी वई। चौथीं आहे पिलाताया ऐं मीकाइल जी जंग जेका जून 479 क़िबल मसीह में विढ़ी वई। सवाल नंबर 6 आहे दारा आज़म पंहिंजी शहनशाह खे मुतहद रखण लाइ कहिड़ा तरीक़ा ऐं औज़ार वापे में आंदा। जवाब, साइरस खां पोइ दारा फारस यानी ईरान जो हुकुमरान थी गुज़रियो आहे। हिन पंहिंजी वॾी सल्तनत खे संभालण लाइ उनखे 20 सूबनि में विरायो। हर सूबे में हिकु गवर्नर मुक़ररु कयो जंहिंखे सात्राप चयो वेंदो हो। दारा हर सूबे में हिकु फ़ौजी अॻुवान ऐं हिकु टैक्स जमा कंदड़ मुक़ररु कयो। उन्हनि अमलदारनि जी वफ़ादारी खे यकीनी बणाइण लाइ हिकु मुआइनेकार मोकिलींदो हो जिन खे बादशाह जा गोशो चशम यानी बादशाह जा कन ऐं अखियूं चयो वेंदो हो। उन खां अलावा ॿिनि औज़ारनि यानी बहितरीन रस्तनि जो ॼार ऐं सिकनि जे इस्तेमाल सां हुन वापार खे तरक़ी वठाई जिन कमनि उनखे शहनशाह खे मुतहद करण में मदद कई। सवाल नंबर 7 हेठियां ख़ाल भरियो। ईरानी शहनशाह साल 550 क़िबल मसीह खां 539 क़िबल मसीह में क़ाइमु कई वई। हाणे हिन में साल 550 क़िबल मसीह खां 539 क़िबल मसीह इहो ख़ाल आहे जेको हिते भरियो वियो आहे। नंबर 2 दारा जेको मशहूरु रस्तो जोड़ायो तंहिंखे शाही रस्तो जे नाले सां ॼातो वञे थो यानी हिते जेको शाही रस्तो लफ़्ज़ आहे इहो हिन जो ख़ाल आहे। नंबर 3 मज़हब जंहिं माण्हुनि खे पंहिंजनि मसइलनि मां फुटंदड़ सवालनि जा जवाब ॾिना उहो ज़रतुश्त मज़हब हो। हाणे हिते जेको ज़रतुश्त मज़हब आहे इहो इन जो पिणु ख़ाल वारो लफ़्ज़ आहे। नंबर 4 अनशान क़बीलाई बादशाहत हिकु ॿिए ईरानी हुकुमरान जे हुकुम हेठि क़ाइमु रही तंहिंजो नालो डेश हो
यानी आस्त्याग हुआ। हाणे आस्त्याग लफ़्ज़ जेको आहे इहो इन जो खाल वारो लफ़्ज़ आहे। साथियो, ही हुयो क्लास 7 जे समाजी अभ्यास जो पहिरें यूनिट जो चैप्टर नंबर 2 बाब 2, जंहिंमें ईरान जी तारीख़ ते मुख़्तसिर मश्क खे हल करण जी सूरत में तव्हांजे साम्हूं डिस्कस रखी वई। उमेद आहे त इन चैप्टर जी जेका मश्क आहे तव्हांखे आसान तरीक़े सां सम्झ में आई हूंदी। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।